मिट्टी तरपाकर में हिन वक्त सख्त गर्मी जी लहर सबब ॾोरां इलाक़नि में पानी जी सख्त किल्लत पैदा थी वई आहे। गर्मी जी शिदत सबब थिरजे वारे बाहि जियां त तेल आहे वारी इन मुश्किल हालत में नंढड़ा ॿारड़ा औरतूं परे परे खां मिठो पानी भरण ते मजबूर बणियल आहिनि। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त सिंध हुकूमत पारां लॻल केतिरा ई RO प्लांट हिन वक्त फनी ख़राबी या ॿियनि सबबनि जे करे बंदि पिया आहिनि, जंहिं करे माण्हू पीअण जे पानी लाइ सख़्त परेशान आहिनि। औरतुनि ॿारड़नि पाणी जे ॻोल्हा में दरबदर आहिनि। सख़्त गर्मीअ सबब जिस्म सड़ी रहिया आहिनि। थर जे ततलवारीअ ते पखी पुखण जीत जानवर तोड़े इंसान पाणी जे हिकु फुड़े लाइ परेशान आहे। तरपाकर जे रहवासी मिठे पाणी जे हिकु फुड़े लाइ मेलनि जा सफ़र करे पाणी जो बंदोबस्त कनि था। अवामी ऐं समाजी हल्कनि हुकूमत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त तरपाकर में पाणी जहिड़े बुनियादी नेमत जी फराहमी लाइ बंदि पियल RO प्लांट फौरी तौर ते फ़ाल कया वञनि ऐं सोलर पंप वॾा मनसूबा ॾेई माण्हुनि जी ज़िंदगी में आसानियूं पैदा कयूं वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।